नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे रते दरे खां ख़बर ॾींदा रते दरे पीर मुसाफ़िर पुलिस चौकी जे इंचार्ज गुलज़ार बोज़दार जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन टायरुनि खे बाहियूं ॾेई रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक मुअतल रही। इन मौक़े ते यूनियन काउंसिल वॾा पूसण जे चेयरमैन नज़र मोहम्मद बिरोई, बरकत अली बिरोई ऐं ॿियनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पीर मुसाफ़िर पुलिस चौकी जे इंचार्ज गुलज़ार बोज़दार ग़रीब मिस्किन दुकानदारनि लाइ रण ॿारे ॾिनो आहे। पकोड़ा विकिणो कंदड़ दुकानदारनि खां 1000 रुपया रिश्वत थो घुरे न ॾियण जी सूरत में शराब जे नशे ऐं धुत थी मिस्किननि खे मारकुट करे थो। हिन लॉकडाउन खे धंधो बणाए छॾियो आहे। ॻोठाणनि चयो त असां शिकायत कईसीं त पुलिस वर्दी जो फ़ाइदो वठंदे असां मथां तशदुद कयो ऐं विड़ियो आहे। वरी असां मथां वारिस ॾिनो माछी थाणे ते कूड़े केस बि दाख़िल करायो आहे। हिन चयो त SSP लाड़काणो मक़सूद बंगश नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम कये। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।